अॼु बिल्कुलु असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं घोटकी ज़िले जे रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में, जिते सालनि खां हलंदड़ क़बीलाई तकरार तोड़े जो धाड़ेल रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में रहनि पिया। अॼु नए मुक़ररु थींदे ई IG सिंध जावेद आलम ओढो साहब रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में दौरे ते अचनि पिया। पुलिस ज़रियनि पारां ॿुधायो पियो वञे त IG सिंध जावेद आलम ओढो ज़ियाउल हसन लंजार सां गॾिजी कुझु ई देरि में रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में घोटकी ज़िले खां नूरशाह ताईं दौरो कंदा, जंहिंखां पोइ पुलिस पारां जेको आहे सिक्योरिटी जा जेका इंतज़ाम आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस खे हाईलाइट कयो वियो आहे। जॾहिं त सालनि खां वठी रौंती में हलंदड़ क़बीलाई तकरार शर सीलरा दौंदू तोड़े जो जेके धाड़ेल आहिनि उहे रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में घोटकी ज़िले खे तमामु जेको आहे हिकिड़ो रौंती वारो कच्चो ट्राइबल एरिया बणायो आहे, जंहिंजे करे IG सिंध जावेद आलम ओढो ने मुक़ररु थींदे ई रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में अॼु हू अचनि पिया। ऐं हिन वक़्तु जेको आहे मीडिया टाक जे लाइ को बि शेड्यूल जारी न कयो वियो आहे ऐं PRO पारां इहो बि ॿुधायो वियो आहे त IG सिंध जेको आहे उहो सखर खां थींदे ई घोटकी ज़िले जे रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में कुझु देरि में पहुची वेंदा, जंहिंखां पोइ बंदनि जो जाइज़ो वठंदे ई वापसि रवाना थींदा। जी।